अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अतहरित ताहिरीन अक्रमिल अव्वलीन वल आखिरीन मौलाना व मौला थक़लैन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहु अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व सहबिहि अजमईन। हज़रात, उलमाए किराम, मशाइख़ इज़ाम, मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाईरो, अज जी ही बाबरकत रूहानी ऐं नूरानी महफ़िल जमीयत अंसारुल मुस्लिमीन जे नौजवानन जे मेहनतुन ऐं कावशुन जो समरो आहे। अल्लाह पाक जल्ल जलालहू जे दर दुआ है इन नौजवानन के रब्बुल आलमीन शाद ऐं आबाद रखे। जन्ही महफिल सजाई आ, अल्लाह उन्हनि जे रिज़्क़ में, रोज़ी में, इज़्ज़त में, दीन में, माल में बरकतूं अता फरमाए। जन सोहणे सरदार मदनी मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत जी ही महफिल सजाई है। जंहिंजी जैसा मोहब्बत हूंदी आ वो उन जा गुण ॻाईंदो आ। अल्हम्दुलिल्लाह, अहले सुन्नत जे हिस्से में इहा सआदत ऐं खुशबख्ती आई आ जो मदीने वारे साईं जे शान जो महफिलूं सजाईंदा आहिनि त सुन्नी सजाईंदा आहिनि। ऐं उन्हनि महफिलुनि में अगर मोहब्बत सां विखूं भरे अचे शिरकत कंदा आहिनि त सुन्नी कंदा आहिनि। महबूब जी मोहब्बत असांजो दीन ऐं ईमान आ। महबूब जो ज़िक्र असांजे रूह जी ग़िज़ा आहे। ज़िक्र कंदा आहियूं, ज़िक्र ॿुधंदा आहियूं, रूह खे ग़िज़ा मिलंदी आहे। जिस्म ऐं जान इंसान जी मानी ऐं पाणी ते पलबी आहे, पर दीन ऐं ईमान जी ग़िज़ा अगर आहे त ज़िक्र मुस्तफ़ा आहे। नथा चओ सुभान अल्लाह? हाँ, महबूब जो ज़िक्र थिए त मोमिनन जी रग रग ठरी पवे। महबूब जो नालो वठजे त ईमान वारन जा नेण ठरी पवन। अल्लाह जे पाक कलाम मझा जेकी चंद लफ्ज़ बतौर उन्वान हिन फ़कीर तिलावत कया, उन कुरान पाक जे लफ्ज़न जो आगाज थी रहियो आहे इस्म मुहम्मद सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बे ज़ुल जलाल फरमायो, मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। जी, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब जा नाला बेशुमार आहिनि। इमाम नबहानी ऐं सुयूती जहिड़नि आशिकनि जे लिखण वेठा त महबूब जे नालन जी जो गाणे एतिरो कयूं त 4000 खां बि मथे चढ़ी विया।
4000 खां भी मुझे सोने हबीब जा नाला वधी विया ऐं कंहिंजा घणा नाला हुजण उन जे घणी सिफ़तुन ऐं घणे शान जो दलील हूंदो आहे पर इन्हनि सभिनी नालनि मझां मुझे आका जो ज़ाती नालो पाक नालो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इहो अहिड़ो मुबारक नालो आहे जेको दर्दनि जी दवा आहे, मर्ज़नि जे लाइ शफ़ा आहे, बीमारियुनि जो इलाज आहे, दर्दनि जो दारू आहे। जंहिं नाले जे वठण वारे ते रब जी रहमत वसंदी आहे, जंहिं पाक नाले खे ईमान वारा पंहिंजे सीने में सांढींदा आहिनि, जंहिं पाक नाले खे रब ज़ुल जलाल पंहिंजे अर्श मुअल्ला जे कुंगरनि ते पंहिंजे नाले सां गॾु लिखाई छॾे, पंहिंजे नाले सां गॾु मदीने वारे साईं जे इन मुबारक नाले खे रब ज़ुल जलाल लिखाई छॾे। हदीस पाक में अचे थो त रब ज़ुल जलाल जा हिकड़ा मलाइक आहिनि, हर मलाइक जी रब ड्यूटी मुक़रर कई आहे, ठीक है। किरामन कातिबीन लिखण ते आहिनि, किरामन कातिबीन लिखण ते आहिनि, मुनकिर नकीर कब्र जे पुछाणे ते आहिनि, इज़राइल साह कब्ज़ करण ते आहे, इसराफील मीहन बारिशुन झुड़न मीहन ऐं ककरनि जे मथां मुक़रर आहे, हर के मलाइक जी ड्यूटी आहे। पर मदीने वारे साईं फरमाए त हिकड़ा अहिड़ा मलाइक आहिनि जन जे मथां रब इहा ड्यूटी रखी आहे त ॻोल्हियो दुनिया जे अंदरि उहो घर कहिड़ो आहे जंहिं घर में मुहम्मद नाले वारो, जंहिं घर में मुहम्मद नाले वारो हुजे। उहे मलाइक जमीन ते घुमंदा आहिनि, घर ॻोल्हींदा आहिनि, हर उहो घर जंहिं घर में मुहम्मद नाले वारो हुजे उन घर में ॿ भेरा अल्लाह जी रहमत जे वसाईंदा आहिनि, उन घर में ॿ भेरा अल्लाह जी रहमत वसंदी आहे। उन्हनि मलाइकनि जी ड्यूटी आहे त वञो इन्हनि घरनि ते वञी ख़ुदा जी रहमत वसायो जंहिं घर में मुहम्मद नाले वारो। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे सोने सरदार फरमायो, मदीने वाले ताजदार फरमायो त जंहिं औरत खे औलाद न थींदो हुजे, जेको सिकायल आहे, जंहिंखे पुटाणो औलाद नथो थिए, जे दिल में इहा नियत करे त पुट ॼमंदो त नालो मुहम्मद रखंदोमांसि, इन संढ ज़ाल के भी रब करीम पुटाणो औलाद दींदो। उन नाउमीद जी भी उम्मीद पूरी थींदी, छो त इन नाले जी नियत करण वारे जी रब दिल जी मुराद पूरी करे। उरफा औलिया सुलहा अल्लाह जे बरगुज़ीदा बानन अहले दिल ऐं अहले बातिन फरमायो अगर तव्हां वटि मानी थोरी आ, खाइण वारा घणा आहिनि, त पल ते जिथे मानी विरहाइजे थी वधाइजे थी उते अहिड़े माण्हू खे विहारियो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे। भली ख़ल्क खाईंदी वेंदी मानी इंशाअल्लाह न खुटंदी, इन नाले में रब अहिड़ी तासीर रखी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा दोस्तों फैसलो तय नथो थिए, माण्हू मुंझल आहिनि, ॻाल्हि हिक पासे नथी थिए, सरदार गजा जिरगा थिया, कम नथो बणिजे, कौल फैसल नथो थिए, पोइ छा कयो जो इन फैसले जे विच में अहिड़े माण्हू खे विहारियो जंहिंजो नालो मुहम्मद हुजे। इन नाले जी बरकत सां न थियणा कम थी पवंदा। गाल समझो था। चो सल्लल्लाहु अलैका या
या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, हजरत अब्दुल्ला बिन उमर हुजूर जो असहाबिया, उन्हें जे सामो हिकड़ो माण्हू वेठो हुजे, उन्हें जे पेर निंड पइजी वियो। अबा वेही वेही पेर सुन थी वेंदो आहे, ये चुंडियूं पियूं लॻंदियूं आहिनि, सुयूं पियूं लॻंदियूं आहिनि। उथियो त उनखे तकलीफ़ महसूस थी। सहाबी पुछुसि छा थियो अथई? जे पेर निंड पइजी वियो आहे। चई जेको तुंहिंजो प्यारो हुजे उन जो नालो वठी हथ लाईस, फीणो रखीस, पेर तुंहिंजो इहो दर्द लही वेंदो। त उन शख्स चयो या रसूल अल्लाह, या मुहम्मद, या नबी अल्लाह। हबीबन जो पाक नालो वठी हथ घुमायई त उहो दर्द लही वियो सॼो। सुभान अल्लाह। दर्दन जो दारू आ, मर्जन जो इलाज आ, मुश्किलातुन जो हल आ। मुझे दिल पर नबी जे नाले के रब एड़ियूं बरकतूं अता फरमाए छॾियूं। इश्क वारा, मुहब्बत वारा मुझे दिल पर नबी जो नालो पंहिंजे दिल में पचाईंदा आहिनि। तुझे नाम बिना बियो नथो नाम वणे सई, तुझे नाम बिना बियो नथो नाम वणे। तुझी मोहब्बत में को मिठाण मणे, तुझे नाम बिना। तुझी मोहब्बत मन में आहे मिठी, तुझे कदमन में हुजा शाल कठी। ओ बानी बानोटी आया असुल खां वठी, तुझे मुल त ख़रीद आया गिधल गुणे, तुझे नाम बिना। सुभान अल्लाह। ही उहो मुबारक नालो आ जे नाले में रब मिठाण जा मण रखे छॾिया आहिनि। को चुमे या न चुमे, पर मुहम्मद नालो वठो त चप हिक ॿिए खे चुमनि था। हाँ? जेॾी महिल बांग ॿुधो था, बांग ॿुधी जेॾी महिल बांगो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवे त पोइ तव्हां छा कयो? हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ब्याज जे अंदर इहा रिवायत आंदी आहे। उहो मखदूम मोहम्मद हाशिम आहे जंहिंखे अॼु जो देवबंदी बि मञंदो आहे, जंहिंखे सुन्नी बि मञंदो आहे, पर जंहिंखे वहाबी बि मञंदो आहे। उहो मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जॾहिं मदीने पाक में अची सलाम कंदो आहे त गुंबद खदरा मां जवाब मिलंदो आहे, वालैक सलाम या मोहम्मद हाशिम तत्वी। ओ ठट्टे वारा मोहम्मद हाशिम तो ते भी सलाम हुजे। वो साईं लिखे दो पंहिंजे ब्यास जे अंदर त जेकॾहिं बांगे जी बांग ॿुधी तव्हां अंगूठा चुमी अखियुनि ते लायो, पहिरें भेरे अखियुनि ते लाए चओ कुर्रत ऐनी बिक या रसूल अल्लाह। ऐं ॿिए भेरे चुमी ऐं चओ अल्लाहुम्मा मत्तिअनी बिस्समअ वल बसर। साईं फरमाइनि था, रिवायत हदीस आणनि था त जेको माण्हू ईअं कंदो उन जे अखियुनि जी नज़र कॾहिं न घटिबी। ऐं मदीने वारे साईं फरमायो त अज़ान में जेको मुंहिंजो नालो ॿुधी अंगूठा चुमंदो आहे त क़यामत जे ॾियारे में मां सालार हूंदुसि, इन खे पाण सां गॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि। जेकबाबाद वारा आहे ईमान? महबूब जो साथ खपे या न खपे? हबीबन जी शफ़ाअत खपे या न खपे? चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह।
मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझे सोने हबीब जो नालो, महबूब जो नालो बुधी ए ईमान वारा जरिमल मुझे दिलबर नबी जो नालो बुधी त दुरूद जरूर पढ़ंदो कर। हाँ साईं फरमाइन था इन जड़ो बियो को बखील आहे ही कोन जेको मुझो नालो भी बुधे ही मुते दुरूद न पढ़े। वडे का वडो बखील इहो आ जो हबीबन जो पाक नालो बुधे दुरूद न पढ़े। जेमल महबूब जो पाक नालो घर में हुजो, मजलिस में हुजो, दुकान ते हुजो, स्कूल में हुजो, कम कारोबार सा हुजो, महबूब जो नालो बुधो न त दुरूद जरूर पढ़ंदा के। घट में घट इए चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब जो नालो बुधी चो छा चवंदो? किथे जमीन ते पियल दिसो का अखबार जो टुकड़ो आ, को कागज आ, को पन्नो आ, महबूब जो नालो या रब जो नालो या को भलारो लफ्ज लिखियल दिसो तो वो खणी चुमदा कयो, मथे रखंदा कयो, उन्हें कागज जी इज्जत ऐं ताज़ीम कंदा कयो। पाक नालन जी इज्जत करण जे करे रब्बे ज़ुल जलाल जी रहमत तव्हां ते वसी। अब गाल समझो था? हाँ बिशर हाफी बगदाद के शहर में शराबी मानू हूंदो, शराब के नशे में वजे पियो, शराब पियूं, शराब के नशे में वजे पियो। हिकिड़ो कागज ॾिठई जे कागज ते लिखियो पियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुझे रब जो पाक नालो आ, हेठ जमीन ते पियो आ, उनके खणी छंडई, छंडे करे बिन दिरहमन जो अतर वठी खुशबू लगाए पंहिंजे पटके जे वर में हयई त हे हेठ न तो सुए, मुझे पटके में पग ते मथे सुए थो। बस रात थी इल्हाम थियो, आवाज गैबी आयो, ए बिशर तो असा जे नाले के जमीन का खणी पटके तई बुलंद कयो, असा तुझे नाले के जमीन का खणी अर्शन तई बुलंद करे छडियो। हर कागज दी इज्जत करी, मताई विच कुरान दी आयात होई। हर पानी दी इज्जत करी वो मता पानी आब हयात होई। हर फकीर दी इज्जत करी मत खाजा खिदर हयात हुई। हर काफिले दी इज्जत करी मत सुन नबी दा साथ हुई। सुभान अल्लाह। अल्लाह जो वलिया पर हार पोकंदो छा कंदो? बन्नी हारा की बन्नी ते अचे जो हिकिड़े ॾियारे ॾिठई त को माण्हू आहे बकरियुनि जो धण छॾियूं बीठो आहे। बकरियुनि जो धण उन फसल जी भेल पई थी त परे को हकल करे चढ़े कहिड़ो ही कहिड़ो मुंहिंजो फसल तो भेली कहिड़ो ही त उन धनार जो नालो हो मुहम्मद। धनार चयो सही मुहम्मद आया। बस नाले ॿुधण सां बुज़ुर्ग जे लिंगन में ॾकणी पइजी वई, अखियुनि में ॻोढ़ा अची विया, रोई चवण लॻो त मुहम्मद आई त भली चार, जे अहमद आई त भली चार। इन नाले जे लाइ मुंहिंजी पोख बि हाज़िर, मुंहिंजो सिर बि हाज़िर आ। जे मुहम्मद नाले वारो आई त भली पियो चार, तोखे मन लाइ। हाँ इहो आहे अदब, उन नाले जो अदब। बादशाह सुल्तान महमूद गजनवी हिकिड़ो नौकर हुस, उन जो नालो मुहम्मद हुयो। पोइ जॾहिं कम जे लाइ सॾु कंदो त नालो वठी सॾु कंदो हुउसि। पर हिकिड़े ॾींहुं बाथरूम ॾे पियो वञे त उनखे चई त ओ फलाणे जा पुट कमरो भरे बाथ में रखजांइ। त उनजे पीउ ॿुधो पियो, उहो बि नौकर हो हिन जो, समझी शायद मुंहिंजे पुट ते कावड़ियो अॻे नालो वठी सॾींदो अथसि, अॼु वरी मुंहिंजो पुट करे सॼो अथईंसि, ख़बर न आहे बादशाह नाराज़ थियो आहे या गुस्सो अथसि।
पो जेडी मला फारग थियो चीसी मुझे पुट ते तवी नाराज आयो छा जो अगे नालो वठी सडींदा आयो जे बा हियर इनके काकूस दे बैतुल खला दे कम जेला पे मोकलियुम मुजी दिल गवारा न कयो त खटिया कम जेला चवा ए नालो वरी पाक वठास एड़े पाक नाले वारे जी उन कम जे लाइ वो नालो वठी चवण मुजी दिल गवारा न कयो इन जे करे चयो मां त फलाणे जा पुट ही कम करे या अदब वडी शे हुंदी या पर असा वरी छा कंदा आयूं हंदन ते रिलियुन ते बिस्तरन ते नाला लिखंदा आयूं आहे या कोन तवा वट यो रवाज कोने मता आहे शादी थी वो था बर्तन बाह ते जले पियो इहा भी बेअदबी या समझो था एड़ी जाए ते या वरी मिसाल को मेहमान इंदो तो उन्हें ते रोड ते चूने सा लिखी छडींदा है के अंग्रेजी में लिखंदा है वेलकम के वरी लिखंदा है भली करे आया ठीक है लिखंदा है या कोन चूने सा जमीन ते लिखंदा है पो उन्हें ते मानू बूटन सा हलंदा है हाने भली करे आया ये भी कुरान जो अखर आ काफ कुरान जो अखर आ रे कुरान जो अखर आ ये कुरान जो अखर आ हाने इहे कुरानी अखर हेठ जमीन ते तवा लिखया मानू बूटन सा हलन पिया या अदब आ या बेअदबी आ पो जेकबाबाद वारा आज दिल में यो पक्को वायदो कयो त इंशाअल्लाह अगते भलन नालन जी इज्जत एहतराम कबो हाँ जमीन ते न लिखबा बेअदबी वाली जाए ते अगर को कागज किरल दिसो तो एकदम खणी वठंदा हाँ हजरत सैयदी अब्दुल अजीज दब्बाग रहमतुल्लाह अलैह अल इब्रीज में लिखियो आ तो हर जेकी अखर हुंदा है कुरान जा या हदीस जा हर अखर सा गड अनवार ए तजल्लियूं हुंदियूं हैं हर अखर सा गड तजल्लियूं हुंदियूं हैं पो जदे को अखर कुरान शरीफ जो लफ्ज बेअदबी वारी जाए ते किरंदो आ त अल्लाह जा मलाइक उए अनवार उए तजल्लियूं वापस खणी वठंदा है जेकॾहिं सैयदी अब्दुल अजीज दब्बाग रहमतुल्लाह अलैह अल इब्रीज किताब में लिखन था तो अगर अल्लाह जा मलाइक उहे अनवार खणी न वठन ऐं वो कागज जमीन ते किरी पवे या के बेअदबी वारी जाय में पइजी वने तो उन हिकड़े हरफ जी बेअदबी जे करे वो सजो इलाइको तबाह बर्बाद थी विंदो साईं फरमाइन था ज़िलज़िला ईंदा आहिनि साईं फरमाइन था त कॾहिं ॾुकर ईंदा आहिनि कॾहिं मुसीबतूं पवंदियूं आहिनि इन बेअदबियुनि जे करे जो बेअदबी लफ़्ज़नि जी थींदी आहे रब ॾिमिरजी पवंदो आहे उहे अनवार ऐं तजल्लियात जॾहिं ज़मीन ते हुजनि ऐं उन्हनि जी बेअदबी कई वञे त अल्लाह ताला जल शान जो ॾमर ऐं कहर नाज़िल थी पवंदो आहे त साईं फरमाइन था इन खां बचणु चाहियो था त पोइ लफ़्ज़नि जी अखरनि जी इज़त ऐं एहतराम कयो एड़ो कागज पट ते पियल दिसो तो एकदम खणी इत अदब वारी जाए ते रखंदा हाँ भला कुरान शरीफ जा पुराना नुस्खा कुरान शरीफ शहीद थी था वजन एकड़ा पढ़न जे काबिल आहिनि ॿिया पढ़ंदे पढ़ंदे ज़ईफ़ थी था वजन पिया हाणे उन्हनि खे छा कजे हिकड़ा माण्हू चवंदा उनखे साड़े छॾियो कुरान साड़न न खपे समझो था छा कजे जो उन खे या तक के मस्जिद शरीफ जी दीवार तामीर थे पई नई मस्जिद उन जे अंदर विझी सके भला जे करे इए न त पो कब्रिस्तान में एड़ी जाए ते जिते मानुन जी लताड़ न हुजे जिते मानुन जी लताड़ न हुजे उन्हें जाए ते गोशायती कुंडायती जाए ते दफन करे छड़जे ऐं जमीन में इए अंदर खड खणजे जे वरी हवाउन ते उए कागज मथे बाहर जाहिर न थियन जिते मानुन जी लतड़ न थे इए बा अदब थी करे उन्हें कुरान जे वर्कन के महफूज करे छड़जे छो त अदब हुंदो त रब्बुल आलमीन जी रहमत वस चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह जे कुरान में टिन जायुन ते मुझे दिल पर मोहम्मद करीम जो पाक नालो मोहम्मद आयो आ उन्हनि मां हिकड़ी इहा जाया रब तो फरमाए त मुहम्मदुर रसूलुल्लाह
मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। मुहम्मद में अखर घणा है चा घणा करें सुभान अल्लाह। जेकरे कुरान की तिलावत कयो था, कुरानी हरफ पढ़ो था, तो अखर अखर जे बदले में 10 नेकियुनि जो सवाब मिलंदो आहे। जे तव्हां रगे नालो मुझे दिलबर नबी जो मुहम्मद नालो वठो तो 40 नेकियूं तव्हांजे दफ्तर में रब लिखाए छॾींदो। हाँ नाला तो ॿिया बि इंसाननि जा हज़ारे आहिनि, पर मुहम्मद नाले जड़ो ॿियो को नालो आहे ई कोन। न चई सुभान अल्लाह। हाँ ॾिसो न मुहम्मद नाले जी माना छा है? मुहम्मद अल्लज़ी युहमद मर्रतन बाद मर्र कररतन बाद कर्र। मुहम्मद लफ्ज़ जी माना है उहो जंहिंजी बार बार तारीफ़ कई वञे, घड़ी घड़ी तारीफ़ कई वञे, जंहिंजी तारीफ़ कदे खुटे ई न उन खे मुहम्मद सॾबो। सुभान अल्लाह। पर जेकॾहिं दुनिया जा नाला आहिनि उन जो हिकिड़ो अखर घटायो या वधायो तो माना फिरी वेंदी आहे, पर मुझे दिलबर नबी जे नाले के रब एड़ा राज ऐं इसरार रखिया आहिनि जो इहो पाक नालो पंहिंजे कुल में भी कामिल आहे, पंहिंजे जुज़न में भी कामिल आहे। वो कीअं? मिसाल मुहम्मद मीम है मीम दाल, जेकॾहिं अॻियो मीम कढी छॾियो तो बाक़ी छा बचंदो? हमद। हमद जी माना है सरतापा तारीफ़ ही तारीफ़। पर जेकॾहिं हे कढी अॻियो मीम मिलायो तो थी पवंदो मुमिद जी। हे विचों कढी अॻियो मीम मिलायो मुमिद। मुमिद जी माना है मददगार, ॾुखे वक्त में कम अचण वारो, मुश्किल जे वक्त में सॾु करीस त सॾ में साणी थियण वारो आहे या न? हाँ न चई सुभान अल्लाह। हाँ मुझे सोने हबीब जे नाले में रब केॾा असरात ऐं इसरार रखाया है। पर जेकॾहिं मीम भी कढ वरी हे भी कढ बाक़ी बचंदो मद। मद जी माना है वॾी बुलंदी वारो, वॾे शान वारो। पर जेकॾहिं मीम भी कढ हे भी कढ मीम भी कढ बाक़ी बचंदो दाल। दाल जी माना है दलालत करण वारो, दाल जी माना है मिलाइण वारो, पाननि खे पंहिंजे रब सां मिलाए त मदीने वारो साईं मिलाए। मुझे सोने रहबर मुर्शिद पीर मिठा सही फरमायो, जेकर चाही अद को मिलना आमद नाम पकेंदी रे। जेकर चाही अद नु मिलना आमद नाम पकेंदी रे। जिथे जो वेखी नामे मुहम्मद चुम चुम अखियां ते लेंदी रे। जेकर चाही अद नु मिलना अहमद नाम पकेंदी रे। बिना मोहम्मद रब को बोलण मज है अपने आप को रोलण। ओ बिना सिबान दे खीर विलोड़ण, ओ मुफ्त न मगज खपेंदी रे। जेकर चाही अद नु मिलना। हाँ जे रब सां मिलण चाहींदो तो मदीने वारे मीर जे नाले जो विर्द पचाईंदो। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। रब तो फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। मुझे दिलबर नबी दी रिसालत के
मुझे आका दी शान अजमत के अल्लाह पंजे पाक कुरान में बयान करे रहे हो। हाँ सुन्नी तो बयान कंदा है न ठरंदा है, पर हिकड़ा है न जेके महबूब जो शान बयान करणो उन जी ज़बान ते वरंदो ही ना। पर रब करीम जल शानो कुरान में मुझे महबूब जी वाखान लिखी छड़ी, भला हूं तारीफ न कंदा तो शबीनो समझी कुरान तो जरूर पढ़दा न पिया। कुरान पढ़ंदा वींदा दिल पर नबी जी वाखान थींदी वींदी। महबूब जी बेहतरीन नात, महबूब जो बेहतरीन शान, अफजल आला तरीन शान अगर ॿुधणो आहे त रब जे कुरान के ॿुधंदो वञे, मुझे दिल पर नबी जी वाखान ईंदी हुई। हाँ इन कुरान जे अंदर हुजूर जे हर हर खूबी के रब बयान कयो आ। हुजूर जे उथण जो जिक्र, वेहण जो जिक्र, ॻाल्हाइण जो जिक्र, घुमण जो जिक्र, महबूब जे शहर जो जिक्र, महबूब जे गली कूचन जो जिक्र आहे त रब जे कुरान में रब लिखी छॾियो आहे। हाँ सुभान अल्लाह। भला ॿुधायां थोरो रब कीअं थो महबूब जो जिक्र मदीने वारे साईं जे पाक अखियुनि जो जिक्र पढ़नो जई त रब जे कुरान के पढ़। रब तो फरमाए मा ज़ाग़ल बसरु वमा तग़ा। जेकरे मुझे महबूब जे ज़बान जी गाल बुधनी हुजई त रब जे कुरान के पढ़। रब तो फरमाए वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। मुझो नबी पंजे नफ्स जी ख्वाहिश ते न ॻाल्हाईंदो आ। ज़बान नबी जी हूंदी आ, वही मूं रब जो हूंदो आ। महबूब सुनी मुझे दिल पर नबी जे सीने जी गाल पुछनी थई त रब जे कुरान का पुछ अलम नशरह लक सदरक। ए मुझा महबूब छा असां तुझे ला तुझे सीने के कुशादो कोन कयोसी। महबूब जे पुठी मुबारक जी गाल बुधनी थई त रब जे कुरान का पुछ। अल्लाह जो कुरान तो फरमाए ववदअना अनका विज़रक अल्लज़ी अनक़द ज़हरक। ओ मुझा महबूब जेके तुझी पुठी मुबारक ते गिरा बार हुया उहे उम्मत जा बार असां तो त लाहे छॾियासी। मुझे सोनी हबीब चादर पंजे चेहरे ते ढके सुता हिन, चादर मुंह ते विझी मुझा महबूब लेटिया हिन त रब तो फरमाए या अय्युहल मुज़म्मिल। ए चादर ढकण वारा, ओ चादर में मुंह लिकाइण वारा, कुमिल लैल इल्ला कलीला। ओ मुझा महबूब रात जो उठ, ओ चादर ढकण वारा पंहिंजे मुखड़े ता चादर लाए। हाय 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 केॾो मोहब्बत जो अंदाज़ आहे। या अय्युहल मुदस्सिर कुम फअंज़िर। ओ चादर लपेटण वारा महबूब उथी मुझे माण्हुनि खे मुझे खौफ खां वञी डेजार। सुभान अल्लाह। मुझे दिल भर जे अब्बे जो जिक्र कुरान में, अम्मा जो जिक्र कुरान में, व वालिदिन व मा वलदा। मुझे महबूब जे ज़माने जो जिक्र कुरान में, वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र। सुभान अल्लाह। मुझे सोने नबी जे पाक दंदन जो जिक्र कुरान में, महबूब जे मुखड़े जो जिक्र कुरान में, ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्का। ताहा तफसीर रूहुल बयान तो लिखे ताहा ए चोटी जा चंद्र।
यासीन ए सरदार वल कुरानिल हकीम हिकमत वारे कुरान जो मुखे कसम अब केर तो कसम खणे केर तो कसम खणे ॻाल्हायो यासीन वल कुरानिल हकीम ए सरदार मुखे हिकमत वारे कुरान जो कसम अब कसम खणबो आ जरूर के मकसद जे ला कसम खणबो आ का गाल हुंदी आ एडी वडी गाल हुंदी आ तडे मानू कसम खण मौला तू हेडो कसम खयो थई छाजे ला गाल केड़ी तो करण चाही रब तो फरमाए इन्नक लमिनल मुरसलीन मां रब कसम तो खणी चवा त तू मुजो रसूल आही हां के मुनकिर के मुआनिद के दुश्मन के न मञण वारा के शान जा मुनकिर इनकार करण वारा इनकार कन पिया त लस्त मुरसला तू रसूल नहीं रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमाए तो महबूब तू जवाब न ॾीन मां तो तुंहिंजे पारों जवाब मां कसम खणी तो ऐलान कया त तू मुझो रसूल आही सुभान अल्लाह सुभान अल्लाह या अय्युहन नबी ए गैब जे खबरुन बुधाइण वारा इन्ना अरसलनाक शाहिदा बेशक असां तोखे महबूब बनाए मोकलियो आ शाहिद जी हिकड़ी मुफस्सिरन माना महबूब कई आ शाहिद मुशाहिदे करण वारे के भी चइबो आ शाहिद शाहिदी ॾियण वारे के भी चइबो आ शाहिद हाज़िर ऐं नाज़िर हुजण वारे के भी चइबो आ सुभान अल्लाह मुझा दोस्तो कुरान पढ़ंदा वञो मुझे दिलबर नबी जी वाखाण ॿुधाईंदो वेंदो ओ मुझो सुहिणो यार हज़ारन में मुझो सुहिणो यार हज़ारन में सरदार सुए सरदारन में मुझो सुनो यार हाणे अचे थकायो जेको बाबा दी हाँ केड़ा केड़ा थकायो हथ मथे घणो हाँ भला जेके थका ना हो सुभान अल्लाह ओ मिली यूसुफ के हुई हिकड़ी ज़री ॾिस कीअं न ज़लीख़ा थी वई चरी थियो मस्त मजनू हो छाते वरी फड़ फोट पई इश्क वारन में मुझो सुनो यार हज़ारन में मुझो सुनो यार हज़ारन में सरदार सुए सरदारन में मुझो सुनो यार जे ज़ाहिर संदस कुछ नूर थिए सारो जग त सड़ी यर तूर थिए जिन देव परी चिक चूर थिए वञे शोर मची त मज़ारुन में मुझो सुहिणो यार सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह मुझे दिल पर नबी जे पाक शहर जो जिक्र भी कुरान में आ ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद
मक्के जी गाल पर जे महबूब मक्के के छदे मदीने पाक रे आया तो रब फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। महबूब पेरे शहर का पोयो शहर तुझे लाए भलो आ। बराबर मक्को भी मक्को आ पर वाह वाह मदीने जो शान आ। जे में दिल पर मदीने वारो ताजदार पान मौजूद आ। सुभान अल्लाह। रातें भी मदीने की, बातें भी मदीने की, रातें भी मदीने की, बातें भी मदीने की। जीने में ये जीना है, क्या बात है जीने की। अरसा हुआ तैबा की गलियों से ये गुजरे थे, इस वक्त भी गलियों में खुशबू है पसीने की। सुभान अल्लाह। मदीने जे गिचन में घुमदे तो तोखे हर गली में खुशबू है सुरहान मिलंदी। रब शला सभिनी के मदीनो ॾेखारे ऐं मदीने जो मींहुं रब ॾेखारे। हाँ रोड रस्ता ठया पिया आहिनि, फर्श बधा पिया आहिनि, पर जेॾीमहिल मींहुं वसे न मदीने जी थोरो ॿाहिराड़ी ते निकिरी वञो। मदीने शरीफ जी ॿाहिराड़ी ते जिते फर्श न आहिनि, रोड रस्ता न आहिनि, उते वञो। खुदा जो कसम जेॾीमहिल बारिश पवंदी आहे, बरसात जा कतरा जेॾीमहिल मदीने जे मिट्टी मुबारक ते पवंदा आहिनि त उन मिट्टीअ मां अहिड़ी सुरहान ईंदी आहे जेका मुश्क ऐं अंबर खां वधीक खुशबूदार आहे। दुनिया जा अतर हिक पासे, दुनिया जूं सेंटूं हिक पासे, दुनिया जूं सभु खुशबूयूं हिकिड़े पासे, पर मुंहिंजे दिल पर नबी जे मदीने जी मिट्टी जी सुगंध ॿिए पासे। जेकबाबाद मां मिट्टी उथे, धूड़ उथे, हवा थींदी आहे, हवा में धूड़ उथंदी आहे, नासुन में पवे, फिफड़नि ते असर पवे, डॉक्टर चवंदा आहिनि त दूहे खां ऐं दज़ खां पाण खे बचा। दूहो या दज़ अंदर वेंदी, फिफड़न वारा उहे सिस्टम बंद थी वेंदो, माण्हू फिफड़न जो बीमार थींदो, दम थींदो, सहक जी बीमारी थींदी इन दज़ ऐं धूड़ जे करे। डॉक्टर चवनि था जेकर धूड़ साम्हूं अचे न त पोइ तव्हां नक बंदि कंदा कयो त धूड़ अंदर न पवे। पर जेॾीमहिल मदीने शरीफ में हुजो, हवा लॻे, मदीने जी धूड़ उथे त मुंहुं न ठकींदा कयो। धूड़ मदीने जी अंदर में पवंदी, बीमारियुनि खे रब शफ़ा ॾेई छॾींदो। साईं फरमाइनि था वल्लाहि वल्लाहि इन तुराब हाल मोमिन, कसम अल्लाह जो त मदीने जी मिट्टी बि ईमान वारी आ। छा मदीने जी मिट्टी बि ईमान वारी आ। ऐं मदीने शरीफ जे वणन में गाह में बि रब शफ़ा रखी आ। साईं फरमाईंदा जेॾीमहिल जबल उहद ते अचो त उते जी जेका सावक हुजे उन में थोरो पटे खाईंदा कयो, जेको बि तव्हांखे मर्ज़ हूंदो, दर्द हूंदो, अल्लाह ताला दफ़े करे छॾींदो। उतों जा कांव ऐं कुतड़ा ॿिलियूं आहिनि अदब वारियूं, न कंहिंजे रूह खे रंज कने पर मदीने जो न अॼु ताईं ॾिठ में अहिड़ो जहिड़ो मंज़र मदीने जो। खुदा चूंडे रखियुसि नालो मिठो मुनवर मदीने जो। सुभान अल्लाह। दुनिया जा सब शहर हिकड़े पासे, मदीने जो हिकड़ो मंजर हिक पासे। हाँ ॾिसो न हिते
कुत्तो हुजे बिल्ली हुजे हिं उछलाए दियोस खाइंदो न गोश्त उछलाए दियोस खाइंदो न पर मदीने शरीफ जी हिं बिल्ली मुबारक वेठी हुजे न हिं तवा गोश्त उछलाए दियोस कोन खाइंदो हथ से खारायोस त खाए मु पान तजुर्बो करियो मदीने शरीफ जे जानवरन में रब करीम या तमीज रखाई हां एकड़ो मुजो दोस्त गाल पियो करे जिते में रहंदो आ चई त सही मदीने शरीफ जो बिल्लियों डाढियों निमाणियों हैं डाढियों प्यार वारियों हैं मुखे दिल में ख्याल थियो त मां मदीने शरीफ जी बिल्ली खणी वना जिते पान वट उते वनी पालिया महबूब जे वतन जी सूखड़ी खणी वनी चे मां गाड़ी में बिल्ली मुबारक मदीने शरीफ जी खणी जिते पहुतुसे जरिमल रात थी त मदीने जी बिल्ली वठी दाहू करण शुरू कयो मदीनो याद पइजी वियुसि उहा बिल्ली जे घर में हीअं डोड़े हीअं भजे गोश्त ॾियास त गोश्त न खाए मानी न खाए पानी न पिए रड़ियूं दाहू कंदी वते मां चयो अले बीमारी अथसि अले दर्द अथसि छो रोंदी पई आहे अल्लाह अल्लाह पोची मुखे मुझे एकड़े दोस्त बुधायो त ही मदीने जी मिली आ महबूब जे वतन जी आ हुजूर जे शहर जी जुदाई सही न थी सके हाने जल्दी कर महबूब जे वतन जी बिल्ली के मदीने पहुंचाए आ मता इने जी दाह तो के तबाह न करे छड़े जे मां ओडी मल टैक्सी किराए कई उन्हें बिल्ली के खणी वापस मदीने शरीफ जी मल पोतुस मदीने जे हजन में आई तो बिल्ली दाहू करण बंद करे छडियो हां न डिठो थई न मदीनो इश्क सा सिक सा हिकड़ो फेरो मदीनो ॾिसी आ खुदा जो कसम सारी जिंदगी मदीनो न विसरंदी ओ मौला मदीनो निखार पोए भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा हे मौला मदीनो निखार पोए भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा पानी पिरिय जे शर जो परवर के तू प्यार पोए भली मार लहने ओ जा गाय खड़ने जा रब शलम मदीनो देखारे ऐं मदीने वारे जो दीदार कर हाँ खपे या न दीदार खपे या न खपे जे दीदार खपे तो उनजे लाइ दस हुजाए हाँ तू चवंदे सही मां मिस्कीन आ टिकट कोने वीजा कोने पास कोने बस हिकड़ो दस हुजाए तो अमल कर इंशाअल्लाह हाज़िरी लगी वेंदे हाँ बुधाए अमल इहो कर जो दुरूद घणो पढ़ राता दिया सुबह शामा वांदकाई जो जेको टाइम मिले वही दिलबर नबी ते दुरूद पढ़ंदो रह इंशाअल्लाह हाज़िरी मदीने जी नसीब थी वेंदी टिकट ना है परवाह ना है वीजा ना है परवाह ना है मुजादा दुरूद पढ़ जेडी मल मदीने वारो राजी थींदो त टिकट भी मिली वेंदी वीजा भी मिली वेंदी न थियणो कम भी थी पवंदी हां दुरूद पढ़ण वारन सा महबूब राजिया साईं फरमाइन था इन औलन नास बी यौमल क़ियामत अक्सरुकुम अलैहि सलाता क़यामत जे दिहाड़े में तवा सभनी का वधीक मुके वेझड़ा सोला मुझे करीब उहे हुंदा जेके मुते घणो दुरूद पढ़ण वारा छा चवंदा आहिनि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह ओ जेकमाबाद वारा वो महबूब जंहिंजी रब पंहिंजे कुरान में वाखाण करे जंहिंखे रब पाक कुरान जे अंदर लक़बन सां सॾे
जंहिंखे पंहिंजो महबूब सॾे, जंहिंजे लाइ रब ऐलान करे त वल सौफ युतीक रब्बुक फतरदा, महबूब तोखे एतिरो तुंहिंजो रब ॾींदो जो तूं पाण राज़ी थी वेंदे। तूं राज़ी, तूं महबूब तूं राज़ी थी वेंदे। रब तो फरमाए महबूब एतिरो ॾींदो मैं जो तूं रब थी करे महबूब खे राज़ी करे। ऐं असां उम्मती थी करे ग़ुलाम थी करे महबूब खे राज़ी कयूं या नाराज़? जवाब ॾियो। असां ग़ुलाम आहियूं न, महबूब जे कलमे पढ़ण वारा आहियूं न, मदीने वारे साईं खे राज़ी कयूं या नाराज़ कयूं? जेकमाबाद वारा थोरो हियाम ते हथ रखी मूंखे जवाब ॾे त हे जेके तूं कम कंदो थो थी महबूब राज़ी थींदा या नाराज़? हाँ, जेके कम तूं पंहिंजे गिरेबान में ॾिस, निमाज़ नथो पढ़ी महबूब राज़ी थींदा या नाराज़? शराब तो पिए, नशो तो करे, भंगू तो वापराए, छोकरे बाजी तो करे, जुल्मन जा कम तो करे, परायुन बन्युन ते प्लाटन ते कब्जा तो करे, गरीबन मिस्कीनन के ईज़ाए तो, बंदूक जे ज़ोर ते गरीबन मिस्कीनन जा हक तो गसब करे। मदीने वारो राज़ी थींदो या नाराज़ थींदो? हाँ, महबूब राज़ी कंहिंते थींदा जेकी दिलबर ते दुरूद पढ़ंदा आहिनि, जेकी निमाज़ अदा कंदा आहिनि, जेकी ज़िक्र कंदा आहिनि, आथियुनि जो थी चवंदा आहिनि अल्लाह अल्लाह। ओ मुंहिंजा प्री प्यारा, जे असीं त पंहिंजे प्रकारनि खे ॾिसूं, असीं पंहिंजे किरदारनि खे ॾिसूं त असांजी ज़िंदगी गुनाहनि में बर्बाद थी वई, ज़िंदगी ग़िफ़लतुनि में गुज़री वई। ओ अदा हाणे ॿुधाए त उन महबूब खे राज़ी कंदे या नाराज़ कंदे? राज़ी कंदे? हाँ, जे राज़ी कंदे न त पोइ हाणे हीअं कर जो सची दिलि सां तौबा ताइब थी, जेके गुनाह थिया थी विया उन्हनि जी माफ़ी वठ, जेका बाक़ी ज़िंदगी बची आहे इन में इहो वचन ऐं वाइदो कर, इहो दिलि में अहद ऐं इक़रार कर त हाणे गुनाह न कंदुसि। जेकी ख़ताऊं थी वियूं उन जी माफ़ी वठ, जेकी ज़िंदगी बाक़ी बची आहे उन में फर्मा बरदारी वारी वाट वठ। मदीने वारो राज़ी थी वियो, तुंहिंजा ॿई जहान मोचारा थी विया। उमिरि सारी गुनाहनि में गुज़ारियम या रसूल अल्लाह, उमिरि सारी गुनाहनि में विञायम या रसूल अल्लाह, करे सौदो कसे कच जो विहायुम या रसूल अल्लाह। वही जवानी आई पीरी तभी लजकान का पेई, वारे विख के अञा अॻिते वधायुम या रसूल अल्लाह। बराबर खाती आयूं, बराबर गुनहगार आयूं, पर हबीबन जो वसीलो वठी दुआ घुरंदो वींदे रब माफ़ियूं ॾेई छॾींदो। हाँ, हाफ़िज़ साहिब चयोसीं उहो ॻाल्हि ज़रूर ॿुधाइजो हसन बसरी जे मुरीद वारी। हाँ, ॿुधाए? सुभान अल्लाह। हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो कामिल वली आ, साईं जे पाड़े में साईं जी मुरीदियाणी रहंदी आ। कॾहिं कॾहिं मजलिस में साईं जे बापरदा अचे तकरीर नसीहत ॿुधंदी आ। उन औरत जो पुटु वॾो फासिको फाजिरो शराबी ऐं ज़ानी हो, बद किरदार ऐं बदअमाल हुयो। पोइ माई पंहिंजे पुट खे अचे ॿुधाईंदी हुई त बा मुंहिंजे मुर्शिद अॼु हीअ नसीहत कई, अॼु हीअ तकरीर कई, अॼु ही ॻाल्हि ॿुधायईं, पर हू ज़ालिम मां जी हिकु ॻाल्हि न ॿुधी, मां खे झिणके छॾे वक़्तु गुज़रंदो रहियो। मां हिन खे सम्झाईंदी रही पर हिन ॻाल्हि न मञी। तव्हांजो ने पुट जे सकरात जो वक़्तु आयो, मरण जे क़रीब आयो। हाणे मां खे चवण लॻो मां ओ मुंहिंजी जीजल मां, हाणे मां बच
चीको न सघंदुसि हाणे मुझे मरण जो वक्त वेझो अची वियो आहे मां हाणे वञ पंहिंजे मुर्शिद हसन बसरी खे वठी आ त अचे का मुझे ला दुआ घुरे बराबर खाती आया बराबर गुनाहगार आया पर वली ईंदो दुआ घुरंदो मन रब राज़ी थी पवे माई वीचारी हज़रत इमाम हसन बसरी वटाई आ किबला मुझो बच्चो आ बराबर गंदो आ गुनाहगार आ पर साईं हाणे मरण के वेझो आयो आ हाणे हली दुआ घुरोस रब मन माफ़ी ॾेस साईं फरमाइनि था ओ माई इहो पुट तुंहिंजो ज़ालिम आ सरकश आ इने जे लाइ मां कॾहिं बि दुआ घुरण न हलंदुसि पर जे मरी वियो त इने जे जनाज़े जी निमाज़ बि मां न पढ़ंदुसि माई बेचारी मायूस थी गोढ़ा गाड़ींदे वापस मोटी आ पुट के चवे थी ओ बदबख्त तुझी किस्मत खोटी जो अल्लाह जे वली अभी जवाब नहीं छड़ियो हाँ हजरत हसन बसरी तुझे ला दुआ घुरण न आया हिन ओडी मल मां के चवे थो मुझी अम्मा हाणे मुझी वसीयत थई जने मां मरी वञा त मुझो जनाज़ो खटोले तो लाहे हेठ जमीन ते फिटो कजाए मुझो मुंह ऊंधो कजाए पो मुझे पेरन में रस्सी बधी मुखे घर जे अंगण ते घिल जाए जय जय जेको रब जो बेफरमान आ उन्हें जी ही सजाए ओ मुझी अम्मा बियो तो मुझो जनाज़ो रात जो खण जाए मता बसरे जा मानू मुते लानतू मलामतू कन ओ मुझी अम्मा मुझी कब्र घर में ठाए जाए छो त मुसलमानन जे मुकाम में पूरबुस रड़ियूं अजाब ताहूं कंदुसि अजाब जे करे रीहूं कीहूं कंदुसि त कब्रुन वारन जो बि आराम फिटी वेंदा तंहिंजे करे मूंखे घर में ही दफनाए छॾिजां मां के वसीयत करे पो मथे निहारे अखियुनि में लुड़काणे चए तो ए मुझा मौला ओ मुझा रब करीम तोखे वास्तो थी हुसैन जे नाने जो ए मुझा मौला तोखे वास्तो थी मिठे मोहम्मद मीर जो मुझा मौला मुझा गुनाह माफ कर मां कतलो या गुनाहगार आया पर अज तुझे दर ते माफी तो वठा मुझा मौला गुनाह बख्शाया मुझा मालिक गुनाह बख्शाया वठी मेरे मोहम्मद आया या रब के इल्तिजा करे अखियुनि में गोढ़ा गाड़े पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठी रहियो आहे ये रोंदे तौबा ताइब थींदे दम परवाज़ थी वियुसि मौत अची वियो हाणे मां वीचारी छा करे वसीयत हुई बच्चे जी जे वसीयत अमल नथी करे तॾहिं बि ख़राबी आ पर जे अमल थी करे त बच्चो आ जिगर जो टुकड़ो आ कीअं ज़मीन ते उछलाएसि पोइ आख़िरकार वसीयत मुताबिक़ छा थी करे जो बच्चे जे जनाज़े खे खटोले तां हेठि लाथई ज़मीन ते ऊंधो मुंहुं कयई हाणे रस्सी खणी आई उन जे पेरनि में ॿधई उन खे खेलण लॻी आ अञा रस्सी विझी छिकण शुरू कयई त ग़ैबी आवाज़ आयो ओ बानी मुझे दोस्त खे बेआबरो न कजाए मुझे दोस्त के बेइज्जत न बनाए जाए जेडी मलाई ने रोई मुखा माफी वरती हुई गोढ़ा गाड़िया हुई हबीबन जो वसीलो वरतो हुई मूं रब ने जी सारी जिंदगी जा गुनाह बख्शे छड़िया हुआ सुभान अल्लाह ओ बानी मुझे दोस्त के न ये बेआबरो न कजाए माई वरी लाश खणी वरी खट ते लेटायो आ बस अञा इने फिक्र में आ तसी दर खड़कियो आ चेती केरा जे असा जो दर खड़कायो आ बारो आवाज आयो अम्मा मां तुझो मुर्शिद हसन बसरी आया दर खोले तुझे बच्चे जो दीदार करना आयो जैसे किबला तो तचो पे तिन जे जनाजे में भी शरीक न थींदे वो हींअर तव्हां कीअं आया आहियो साईं फरमाइनि था अम्मा
हींअर मूंखे रब जो इल्हाम थियो आहे। ओ हसन तूं त उन जे दुआ घुरण न वे पर मुंहिंजो बानो रुनो आहे, मूंखां माफ़ी वरिती अथई, मूं रब करीम उन खे बख़्शे छॾियो आहे, उन जो नालो पंहिंजे दोस्तनि जी कतार में लिखाए छॾियो आहे। अम्मा हाणे दर खोल त मां तुंहिंजे बच्चे जो दीदार कयां जंहिंखे रब करीम बख़्शे ऐं पंहिंजे दोस्तनि में शामिल करे छॾियो आहे। हाँ ओ जेकमाबाद वारा बराबर ॾोही आहियूं, बराबर खाती आहियूं, बराबर गुनहगार आहियूं, पर हबीबन जो दर वठी वसीलो महबूब जो वठी अॼु तौबा ताइब थी, अॼु लखनि गुनाहनि जूं माफ़ियूं मिली वेंदे। ओ उमिरि सारी गुनाहनि में विञायम या रसूल अल्लाह, करे सौदो कसे कच जो विहायुम या रसूल अल्लाह, निमाणी बेवसीली मूं अचे वर्त में तुझी दामन, मदायूं माफ़वी मुरसल करायो या रसूल अल्लाह। वदा मौत मथों भरियो बीठो आहे, अॼु न सुभाणे इज़राइल जा हथ असांजी गिचीअ में पहुचण वारा आहिनि। अब हाओ या तव्हां सदाई चेरा हूंदो? जवाब ॾियो। हाँ सिंधी बरोच समाट पंजाबी मुहाजिर बलोच ॿुधायो सदाई चेरा हूंदो? हाँ अॼु न सुभाणे मौत अचण वारो आहे न। ओ मुंहिंजा दा पीरी अची वई, वारड़ा अछा थी विया, अञा तोखे कहिड़ो आसरो आहे, कहिड़ी उमेद आहे? ओ मुंहिंजा दा मौत भरियो बीठो आहे, अबो तुंहिंजो हलियो वियो, अमड़ जीजल हली वई, मिट माइट हलिया विया, यार दोस्त दिलि प्यारा जानी सभु जुदा थी विया, अॼु न सुभाणे असांजो नंबर बि ॼाण पहुचण वारो आहे। हाँ ओ मुंहिंजा पिरी प्यारा पोइ अॻिते जी तयारी कर, अमल सालिहनि जी तयारी कर। ओ मुंहिंजा पिरी प्यारा जेके निमाज़ न पढ़ंदा आहियोसीं, अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह निमाज़ पढ़ंदासीं। 5 वक़्त निमाज़ पढ़ो, सुहारी मुबारक रखायो।